साईं फरमाइन था जेको के रोजेदार के रोजो रखाईंदो आ या रोजो खोलाईंदो आ उन्हें के भी रोजे रखण वारे जेतिरो सवाब मिलंदो आ। साहबन चयो या रसूल अल्लाह असां मां हर हिक वटि एतिरी पहुच न आहे जो रोजा रखायूं ॿियनि के रोजा खोलायूं। पाण फरमायूं त खजूर जी गड़ी ते या खीर जी लप ते कंहिंखे रोजो रखाई या रोजो खोलाई तॾहिं बि तोखे रब ओतिरो ई रोजेदार जेतिरो सवाब ॾींदो। ओ मुंहिंजा पिनी प्यारा त रमज़ान में घणी ख़ैरात कर रोजेदारनि खे रोजो रखाए खोलाए। पर घणो करे असांजा मोकिलींदा आहिनि मस्जिद ॾे, मस्जिद में वरी मुल्लनि खे ख़ुदा का साञ ॾिए सुठो था मुहजरे में छोरे खे इशारो कंदा। अक्सर करे रमज़ान में वरी मानी ते मुल्लनि जी वेड़ बि थींदी आहे। खुदा जा बाना खुदा खां डिॼो ये माण्हुनि मानी मोकिली आहे त तव्हां गॾिजी माण्हुनि सां खाओ न। तव्हांखे सुठी शइ वणे थी ॿियनि माण्हुनि खे सुठी नथी वणे छा? मुल्ला सुधरे तो मुल्क सुधरी पड़े।